कराची जी 3 लख आबादी भी नहीं, पर अज कराची 2 करोड़न खां वधीक माण्हुनि जो शहर आहे। उन कराची जे अंदर पठान कॉलोनियूं ठही सघनि थियूं, पंजाब कॉलोनियूं ठही सघनि थियूं, धारियुनि जूं कॉलोनियूं, बंगालियुनि जूं कॉलोनियूं ठही सघनि थियूं, ॿियनि धारियुनि माण्हुनि जूं कॉलोनियूं ठही सघनि थियूं, पर जेकॾहिं कराची जे अंदर जाइ नाहे त सिंधी माण्हू जे लाइ नाहे। सिंधी माण्हू ॼण अॼु धारियुनि जे अख में कंडो थी चुभनि पिया। हुकुमराननि त वॾा दिलासा ॾिना, वॾा ॾटा ॾिना, ही दरिया कोन ॿोड़ियो सिंध खे। हुकुमराननि जे ग़लतियुनि, हुकुमराननि जे लापरवाहियुनि, हुकूमत जे ग़लति फ़ैसिलनि सिंध जे माण्हुनि खे सफ़र कयो। किरोड़े माण्हू दरपदर थिया, पंहिंजा घर, पंहिंजा अजा, पंहिंजा सभु छॾे जेको आहे सो पाण हुकुमराननि चयो बाबा अचो कराची में आबाद थियो। माण्हू आया, हुकुमरान ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खां वठी असांजे काइम अली शाह सगोरे ताईं सभिनी चयो त बाबा माण्हुनि खे आबाद कंदासीं, पर पंहिंजे बयान तां ईअं फिरी विया जो तव्हां ज़ोरीअ माण्हू जेके हिते वेठल हुया उन्हनि खे टिकेटूं वठाए ॻोठ मोकिलायूं। अॼु खाधा बंदि आहिनि, अॼु बि माण्हू दरपदर आहिनि, अॼु बि पोइ हिते का उन्हनि जे लाइ संभाल कोन्हे, अॼु बि हुननि जा घर बेघर आहिनि, अॼु हुन जूं ज़मीनूं बंजर आहिनि। अॼु हू मानी ॻभे जे लाइ हथ पिया फैलाइनि, अपीलूं पिया कनि, एहतिजाज पिया कनि, पर ही वक़्त जा नाम निहायत हुकुमरान उन्हनि मज़लूमनि जी ॿुधण जे लाइ बि तयारु कोन्हे। अॼु सिंध जेका हिन पूरे पाकिस्तान खे पाले थी पई, हिन मुल्क जी बजेट जा 85% खां वधीक पैसा सिंध ॾे पई, पर सिंध जो माण्हू अॼु बि 2 वेलनि जे मानीअ जे लाइ परेशान आहे। सिंध जे माण्हुनि खां पंहिंजा वॾा शहर छॾाइण जी कोशिश कई थी वञे, सिंध जे माण्हुनि खे दरपदर कयो थो वञे। अहिड़ी सूरत हाल में सिंध जा वारसो जेकॾहिं असां ईअं हथ ते रखी वेठा रहियासीं, पंहिंजे नाइंसाफ़नि, पंहिंजे ॾाढाइनि जो ज़िक्र ओताकनि में वेही सिर्फ़ कयोसीं, होटलनि ते वेही कयोसीं, या ईअं कुंड में वेही रोअंदासीं त सिंध न बचाए सघंदासीं। सिंध हाणे बचाइणी आहे त मैदान में अचणो पवंदो। तव्हां वफ़ाक़ परस्त पार्टियुनि सभिनी खे ॾिसी छॾियो आहे, उन्हनि खे वोट खपे, इक़्तिदार खपे, बाक़ी न सिंध सां हुननि खे मोहबत आहे, न सिंधी माण्हुनि जे भलाई ऐं ख़ुशहाली जो को हुन वटि पैगाम या प्रोग्राम आहे। ही इक़्तिदार जे नशे में जंहिं शहीद बेनज़ीर भुट्टो जे सदके में ही हुकूमत पिया कनि, ही उन जे कातलनि खे बि नथा पकिड़े सघनि ऐं चवनि था त बाबा कातलनि खे असां सुञाणूं पिया, चवनि था त बाबा कातल असां खां ॻुझा कोन्हनि। बाबा ॻुझा न आहिनि त पोइ किथे आहिनि कातलनि खे ज़ाहिर छो नथा कयो तव्हां? कातलनि ते FIR छो नथी कटिजे? पीर सां पागारे बि चई छॾियो त बाबा कातल महफ़ूज़ वेठा आहिनि, उते पीपल्स पार्टी वारनि जी पहुच ई कोन्हे का। अॼु जॾहिं मुल्क जो सदर हुजे, हुननि जो वज़ीर आज़म, मुल्क में हुकूमतूं उन्हनि जूं हुजनि, पोइ बि बेनज़ीर जे खून सां इंसाफ़ न थिए त पोइ कॾहिं थींदो? ऐं वरी असांजे ताज़े हिकिड़े कल्ह दोस्त चयो आहे त बाबा मैं भुट्टो की मशीन को साईं GM सेठ की मशीन को लेके चलता हूं। ऐं जॾहिं भुट्टे जे कातलनि जी ॻाल्हि थो करे त शायदि हिन खां इहा ॻाल्हि विसरी वई त बेनज़ीर जा कातल केर आहिनि, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा कातल केर आहिनि। इहा फ़ौज, इहा ISI कातिल आहे। अॼु उन ISI जी वेही सपोर्ट पियो करे। असां चऊं पिया उन्हनि ॻाल्हियुनि खे बाबा तव्हांजी असां कॾहिं बि न चाहियो आहे, छो त पहिरियों जीअं सिंध क़ौमी महाज़ ई वाहिद जमायत हुई जंहिं सिंध जे अंदरि उर्दू ऐं सिंधी आबादी जे झगड़नि जी मुखालफ़त कई। पहिरियां ई जॾहिं MQM सां हथ मिलाइण बि गुनाह हूंदो हुयो, असां सिंध जे अमन ख़ातिर, सिंध जे मुस्तक़िल बाशिंदनि जे हुजण ख़ातिर असां दोस्ती जो हथ वधायोसीं। छाकाणि त जीअं सिंध क़ौमी महाज़ सम्झे थी त सिंध जो हक़ीक़ी दुश्मन पंजाब साम्राज आहे, जेको सिंध जा लोड़ा, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा वसीला फुरे ऐं लुटे थो पियो। असांजी जंग उन जे ख़िलाफ़ आहे। हिन धरती जे मुस्तक़िल माण्हुनि खे इन्हनि ई ISI वारनि विड़ायो। अॼु उन ISI जी सपोर्ट पियो करे
कल चई त बाबा तालिबानाइज़ेशन कराची में वधे पई, असां उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं। अॼु मज़हबी इंता पसंदनि जी सपोर्ट पियो करे, अॼु उन्हनि जी आजियां पियो करे। मज़हबी इंता पसंदनि जो सपोर्टर केरु आहे, सॼी दुनिया चङी तरह ॼाणे थी। अॼु उहा उन शइ जे वाज़े तौर ते सपोर्ट पियो करे। असांखे हिन जी मौक़े परस्ताना सियासत जी ख़बर ई नथी पए। असां चऊं था त जेकॾहिं तहफ़ुज़ात सिंध खे आहिनि, असां अॼु बि मुखालफ़त कई, कल्ह बि कंदासीं, सुभाणे बि चऊं पिया त बाबा सिंध जे अंदरि उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी हिन धरती जा मुस्तक़िल रवासी आहिनि। पर MKM जी जेका ॿिटी पॉलिसी आहे, हिक तरफ़ इक़्तिदार खे चिंबड़ी पई आहे, ॿिए तरफ़ हाणे फौजी टैंकनि ते वेही इनकलाब जी ॻाल्हि था कनि। असां उन्हनि खे ॿुधायूं था त सिंध जे अंदरि इनकलाब साईं GM सैयद जे फ़िक्र तहत थींदो, सिंध जे आज़ादी तहत थींदो। ऐं सिंधियुनि पंहिंजे धरती जी मालिकी तऊं कॾहिं बि दस्तबरदारी नाहे अख़्तियार कई। अॼु बि कराची समेत सिंध जे इंच जा मालिक असां सिंधी आहियूं ऐं असां सिंधियुनि खे पंहिंजी मालिकी हाणे तस्लीम ईअं ई करणी पवंदी जीअं 7 नवंबर ते तव्हां लखनि करोड़नि जे तइदाद में सिंधी माण्हू रोडनि ते आया, रस्तनि ते आया। कराची जे हर गली में सिर्फ़ इहा ई ॻाल्हि हुई त न खपे, न खपे, न खपे, पाकिस्तान न खपे। ऐं इहो पाकिस्तान उन ॾींहुं टुटी चुको हुयो जंहिं ॾींहुं बेनज़ीर जी शहादत ते लखे माण्हुनि चयो न खपे, न खपे, पाकिस्तान न खपे। पर ज़रदारी खपे जो नारो हुयो आहे, पर ज़रदारी खे बि यादि रखणु खपे त तूं जेकॾहिं अॼु शहीद बेनज़ीर जे भुट्टे जे खून सां इंसाफ़ नथो करी, अॼु सिंध सां इंसाफ़ नथो करी, त तुंहिंजो हशर बि हुन खां वधीक ख़राब कंदा। छो त पाकिस्तान जे अंदरि सिंधियुनि खे हमेशह लाश मिलिया आहिनि, कॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो, कॾहिं बेनज़ीर जो, कॾहिं शहीद मुर्तज़ा जो, कॾहिं टोड़ी फाटक जे शहीदनि जो, ऐं रोज़ गभरू असांखे मिलनि पिया। ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ॻाल्हि त करे थो त बाबा टारगेट किलिंग करण वारनि खे आउं ज़ाहिर कंदुसि, पोइ तोखे कहिड़ो बुखार थो चढ़े त नथो करी। हींअर तोखे अख़्तियार बि आहे। असां चऊं था त टारगेट किलिंग कंदड़ असां हथ सां ॿधी ॾिना आहिनि। जिन शहीद मुश्ताक कासकेली खे कराची जे रोडनि में शहीद कयो, उहे कातिल बि मुआ असां ॿधी सरकार खे ॾिनासीं। उहे हिननि जे एजेंसियुनि जा माण्हू हुया। छो नथा उन्हनि खे बेनकाब कनि? छो नथो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा उन्हनि ते क़दम खणे? जेकॾहिं ख़बर आहे त हिते कराची जे अंदरि रोज़ सिंधी माण्हू पिया मरनि, रोज़ ॿियनि क़ौमुनि जा माण्हू मरनि पिया, त आया उहे माण्हू केरु पिया मारनि? जेके मारनि पिया उहे ज़ाहिर थियणु खपनि। ही धरती अमुन जी, मोहबत जी, प्यार जी धरती आहे। हिन जा वारस अॼु ज़िंदा आहिनि। अॼु असां चऊं पिया त सिंध जा माण्हू हिन धरती जा हज़ारे सालनि खां मालिक आहिनि। अॼु सिंधी पंहिंजी मोट कई आहे, पंहिंजे ॿधी, पंहिंजे मोहबत, पंहिंजे एके, पंहिंजे इताद जी। तव्हां 5 तारीख़ ॾिठो, 4 तारीख़ ॾिठो त पंहिंजे सकाफ़त खे सां कहिड़ी मोहबत वारे अंदाज़ में सिंधी माण्हुनि पंहिंजी सकाफ़त पाइण में फ़ख्रु महसूसु कयो। कल माण्हू टोपी पाए, अजरक पाए कराची में न घुमी सघंदा, पर कराची जे रोडनि रस्तनि ते छड़ो सिंधी वेस वॻा हुया माण्हुनि में। ऐं सॼी दुनिया ॾिठो। ऐं जेके क़ौमूं पंहिंजे मज़बूत सकाफ़ती मोर्चे, पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे ॿोली सां मोहबत कंदियूं आहिनि, उन क़ौमुनि खां केरु बि पंहिंजी धरती, पंहिंजो वतन खसे नथो सघे। अॼु सकाफ़त जे मोर्चे ते गॾिया आहियूं। सुभाणे मूंखे यकीन आहे त सिंध जे आज़ादी जे लाइ सिंधी माण्हू मैदान में निकिरी अची वॾे वाक़े दुनिया खे ॿुधाईंदो त हिन धरती जा वारस असां सिंधी आहियूं। उन करे सिंध जा वारसो, हिन धरती जा मालिको, हाणे अव्हां खे सुजाॻ थियणो पवंदो। जीअं हिते दोस्तनि तइलीम जे हवाले सां ॻाल्हि कई, असांखे तइलीम बि पंहिंजी बचाइणी पवंदी, पंहिंजी धरती बि